लाहौटकी में पाकिस्तान मुस्लिम लीग नून सखर डिवीज़न जो इजलास लाशारी हाउस में थियो, जंहिंमें सखर डिवीज़न जे सदर इमदाद अली, जनरल सेक्रेटरी अली असगर, साबिर राजपूत, दीन मोहम्मद लाशारी, नज़ीर चाचड़, हाजी मोहम्मद चाचड़ समेत ॿियनि शिरकत कई। इजलास में 25 मार्च ते PTM पारां ऐलानियल लॉन्ग मार्च में कारकुननि जी शिरकत खे यकीनी बणाइण लाइ गौर वीचार कंदे फ़ैसिलो कयो वियो त लॉन्ग मार्च लाइ सखर डिवीज़न जे हर शहर मां काफ़िला रवाना थींदा। उन मौक़े ते इजलास में ॻाल्हाईंदे इमदाद बुल्लो ऐं अली असगर मल्हण चयो त इमरान ख़ान पंहिंजी अक्सरियत विञाए वेठो आहे ऐं हिननि चयो त तब्दीली सरकार मुल्क खे तबाही जे वर चाढ़े छॾियो आहे, जंहिंजे करे PTI जा मेंबर मुखालफ़त में बयान ॾेई रहिया आहिनि त इमरान ख़ान जो वधीक इक़्तिदार में रहणु मुल्क लाइ ख़तरनाक हूंदो। हुननि चयो त स्पीकर क़ौमी असम्बली इजलास घुराइण लाइ देर जा हुरबा इस्तेमालु करे पंहिंजे मनसब जो ख़्यालु नाहे कयो ऐं आइन जी भञकिड़ी कंदे इजलास 25 मार्च ते तलब कयो। स्पीकर PTI जो कारकुन बणिजी इजलास घुराइण जो फ़ैसिलो कयो। हुननि चयो त PDM जे प्लेटफार्म तां बेतमादी जी रिथ खे कामयाबु करे इमरान ख़ान खे इक़्तिदार खां ॿाहिरि फिटो कंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।